हाँ पक्का है पर हिकड़ी गाल आए वरी कड़ी चाय हाने है प्यारी नो होटल ते आया ही तो हाँ यार चाह तो मां भी पीनम हाँ चाय माने प्यारी नो मां अरे वरी चाह ते कावड़ चाय छो प्यारी से अरे अरे भला तू प्यार उन्हीं के छद हो कावड़ करे तो मां भी न प्यारी नो मां से चाय मां तो प्यारे से चरे वहां जा अरे वो एता जो से खैर करायो से हो दो आयो मां एम ना पिण हला होटल ते हला माशाल्लाह चाय बाय पियो आ भवे हो चाय बाय पियो कुछ आ होटल तो बंद है घुराई जाए इंदा ना ईद भी आए खैर ते गुजरी रही जान आया अल्लाह का दे होटल में गए तो इंदा तो सही होया नहीं अल्लाह छाला भाऊ खुशा कुछ तो चाय तो बाहर ही बेमड़े खैरा कुछ अच्छे हलू होटल ते हो सामू बेंच न है हाँ हाँ हे सामू ते न बेंच ते इहो कुर्बान बैठो यार मां इंसान है गलाई दो कुर्बान न गलाइनो ना मां ना गलाई दो यार अच वे ना बना बस मां वजाई तो मोटे अरे अच वे ना ना सामू था ने ना ना अच वे से ना बना इंसान वेंदम परे पास वे होता हाँ ओ होडे वेंदा थे बाकी इंसान वेंदा से यार होडे वे होडे यार हां होडे वे वरी हेडे वे इंसान वना गलाई दो न गलाइनो धूड़ पाए ते वे हणे चाय वार को ऑर्डर दे तो चाय बा पियो ना वठी दाए वहां होटल दे यार होटल ते मां तो के वठी है माजी ई जो जाड़वा दिसे तो ये वेटर जे क्या ने पेशकार ये मसरूफ लग्या पैन कोई जाए ना यो एकड़ो चंद्रो वने तो ओरे पानी खड़े असा के के रिंदो तू वे यो असरे कुर्बान से के नाराज देवा बस यार इन बस बांझ लेके बस मोह मार थी हुई यार थोड़ी गाल ते भी नाराजगी आई अज ई जो जाड़वा वडो जाड़वा ये समझे अज नाराजगी पांजी ता खत्म कयो ना बस तू ने गाल के छड़ ना बाबा ना नाराज छाते थे मुखे भी खबर पाए ना नाराज रे उंडाड़े आयो मुसारल जी वरी हे हिया फलां टीर मटीर हां एड़ी गाली पो करे वो हाने ता जो ठा करायो ठा भाकुर गुजरायो ता के ना ना मां न कंदो मास भाकुर कान भी अरे ठा कंदो बाबा मास ई जो जाड़वा हो चवंदा आहिनि नाराजगी जो जाड़े चंगी ना है समझी हो पाण उथी अचे त ठीक है मां न ईंदो मास न त अरे बाबा कुछ तू हलदे होदे तो कुछ हो इंदो ना ये किए थींदो पहिरे उन के त चई दिस न मां उन्हीं के चवा तो तू ते वे मां उन सा हाल कया तो छा गाल अच्छा मोड़ा पो मां तो दे चंदो ठीक है ठीक आ मां उन सा थी जा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शाला कुर्बान खैर मुबारक तोखे भी ईद मुबारक खैर मुबारक तोखे भी ईद मुबारक यो बे खाए लगो बयान ताजी खिदमत दी वने ए यार अली शेर ना आयो तू अली शेर छा ते नाराज ते आयो ये पांच लेके बस मो पासे ते करे तो हो जे तो जे जी कुर्बान जी गलती आ थोड़ी घणी गाल ते जे नाराज थियो इन जले मांजी गलती न थई जाई बस करे बस मो पासे ते करे तो बस वो हाने छा यो इरादो आ उनी के घुरायूं ठा कदो ना मां उनी के चाहिए हम हां भली तू चवे तो एड़ी गाल ना भले वठी जे हां हां अली शेर हेरे जे ना वाना मां नहीं दो अरे हेरे तच तू हेरे ना मां असली नहीं तुम यार मुझे करे तच अच्छा चाहे तो आचा तो हाँ अच्छा ना चाह न तुम अच्छा मुझे करे छे बाबा अज ई जो जाड़वा ई जे जाड़े ते का न वडो दी खुदा जी सब नाराजगी सही ना है अच्छा बा हाने भाकुर विच भाकुर ईद मुबारक थी खैर मुबारक थोड़ी घड़ी गाल ते ता नाराज दिनायो न ईद मुबारक तो के बी ते थोड़ी घड़ी गाल ते नाराज दिनायो यो सही ना है बस यार बस छड़े सणाने बस वही गाल बस गुजरी न वही गुजरी वही गाल के छड़े के याद न कर बस हाणे बेव खा लगो बयान हे आयो अदो मुसा जे मां कुर्बान का नाराज आया तोखे ॾिठी न जे मूंखे इशारो कई हल होॾे वेहूं था मां चयो छो हे बि संगत असांजो इंसान हो चे ना होॾे वेंदुमि मां अरे बाबा थोरी ॻाल्हि ते नाराज़गी न थी बि आहे सम्झी न थोरी घणी ॻाल्हि के माण्हू न लिखे
ठीक है बस हाणे जेकी ॻाल्हि हुई सा दरगुज़र थी वई हाँ हाणे असां पंहिंजो पाण में भाकुर पातो से तो ख़ैर करायो आहे हाँ बस हाणे मां ये समझ दिल जा गया ना दिल चाहे आहे पर हाणे पक हाँ पक न हाँ पक है पर हिकिड़ी ॻाल्हि आहे वरी कड़ी चांहि हाणे हे पीआरींदो होटल ते आया आहियूं त हाँ यार चाह तो मां भी पीलम हाँ चाय माना प्यारी न मां अरे वरी चाह ते कावड़ चाय छो प्यारियां से अरे अरे हे एडी सारी संगत मां आयम हे अदो आयो हे आयो चाह ने पिया दे हे हालियत वरी ख़ैर कराई हाणे वरी चांहि भला तू पियार उन्हीं के छद हो कावड़ करे तो मां भी न पीआरींदोमांसि चांहि मां तो पीआरियसि चरियो आहे छा अरे वो हे जो सा खैर करायो से हो अदो आयो मां आयम न बाबा न वो चाह ही न तो प्यारो चांहि छा लाइ पीआरी हो भी नथो पीआरे न मूंखे न मां हुनखे छो पीआरियां भला मां तव्हां के चाह पियारा जा पोइ ॾाढी सुठी भली खिसको रे मां तव्हां के चाह पिया दम कावड़िया वेता आहिनि पाण में हालत से वरी चाह हिननि खे मां पियारा मां हिननि खे पचण जी कोशिश में हे चाह जे कढे फासी वियासीं हिननि मां बि असां चऊं पिया त इसरार को चांहि कढूं वरी पर हो वरी असां को बि चांहि कढे तहां चाय हा ॾिस न ॾिसो बा वाह रे वाह अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त मां तव्हांजो पंहिंजो दोस्त इसरार अहमद एरी हाणे असां जीअं त वीडियो ठाहियो आहे वीडियो में माना असां इहो मैसेज ॾिनो आहे कि जेके संगत जेके दोस्त पाण में नाराज़ हूंदा आहिनि ख़ुदा ई जे ॾींहुं नाराज़ न थियनि हे असां वीडियो हिन जे लाइ ठाहियो आहे जेके ई जे ॾींहुं नाराज़ आहिनि उहे पाण में नाराज़गी ख़तमु करे हिक ॿिए सां ईद जो भाकुर पाइनि ईद जी तव्हांखे लख लख मुबारकूं असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल के सब्सक्राइब ज़रूर कजो।